अस्सलाम वालेकुम प्यारा भाउ दोस्त अमीर फ़क़ीर सभिनी खे गुज़ारिश आहे त साईं असां हिकिड़ी कहानी पेश था कयूं जंहिंमें असांजो दोस्त आहे मुश्ताक़ अली कलोरो साहिबु। उहो चए थो त का कहाणी असांखे ॿुधायो। असां साईं कहाणी हिकिड़ी पेश था कयूं, महिरबानी करे गौर सां ॿुधिजो। साईं कहाणी हिकिड़ी आहे त हिकिड़ो ॿ ग़रीब शख़्स भाइर आहिनि। पोइ साईं उहे छोकिरा नंढड़ा ई हुया, उन्हनि जो पीउ गुज़ारे वियो। पोइ उन्हनि जो वक़्तु मज़ूरीअ ते हूंदो, मज़ूर माण्हू हूंदा। पोइ मज़ूरी कंदा, वक़्तु पिया गुज़ारींदा। जॾहिं जवान थिया, पंहिंजे मुंद ख़्याल में आया त ॿिन्ही भाइरुनि पाण में सलाह कई। साईं ॿिन्ही भाइरुनि पाण में सलाह कई त जेको आहे सो अदा असां पंहिंजो अहिड़ो को छो न रोज़गार कयूं जंहिंमें असांजो गुज़र सफ़र सुठो नमूने सां थिए। जंहिंमें साईं ॿिन्ही भाइरुनि पाण में सलाह करे पंहिंजी अमड़ माउ खां मोकिलाए, पंहिंजे घर वारनि खां मोकिलाए त सुभाणे असां ॿई भाइर कंहिं वापार जे ज़रिए निकिरंदासीं। पाणी ही तव्हांखे राशन पाणी असां घर में ॾेयूं था वञूं। पोइ असांखे महीनो लॻो या 2 महीना लॻा, असां पंहिंजो गुज़र सफ़र पूरो करे ऐं पोइ मोटी ईंदासीं पंहिंजे घर वतन ते। साईं अमड़ हिननि खे दुआ करे छॾी, घर वारनि बि हिननि खे दुआ कई। सुबुह थियो, हे सही संभरी साईं ऐं वापार जे ख़्याल सां निकिरी पियो। साईं मुंहिंजा हिननि कुझु पंहिंजे खीसे में दुनिया दौलत बि रखी, छो जो अॻिते हली किथे वापारु कंदासीं त पंहिंजा बि 5,000 खीसे में हुजनि तॾहिं वापारु थींदो। साईं हाणे ॿई भाइर घर खां निकिरी हिकिड़ो रस्तो वठियूं ऐं वञनि पिया कंहिं क़िबले ते त सुभान अल्लाह ॾिसनि त हिकिड़ो अॻियों हमराह बीठो आहे, जंहिंखे साईं 2 ॿकरियूं न अथनि। हिननि वञी सलाम वरायसि, अदा सलाम वालेकुम। ॿकरे नारे चयो, अदा मालेकुम सलाम। चई, अदा ये ॿकरियूं भला खपाईंदे या पंहिंजे धारण लाइ वरितियूं अथई? त साईं हो बि को ग़रीब शख़्स हो, उन खां पंहिंजी ज़रूरत हुई। उन चयो, अदा मां ॿकरियूं हे खपाईंदुसि। चई, अदा ॿकरियुनि जी क़ीमत घणी आहे? साईं मुंहिंजा उन ॿकरियुनि वारे चयो, अदा 1000 ॿकरीअ जी क़ीमत आहे। बिस्मिल्लाह करे हिननि ॿिन्ही भाइरुनि चयो, पाण में सलाह कयनि, अदा हिकिड़ी ॿकरी तूं वठि, हिकिड़ी ॿकरी मां थो वठां। साईं उनखे 2000 ॿकरियुनि वारे खे ॾिननि। हिकिड़ी ॿकरी हिन झली, हिकिड़ी ॿकरी हुन नंढे भाउ झली। हाणे साईं ॿई ॿकरियूं हथनि में कायूं अॻिते वञनि पिया। अॻिते जो वञनि, ॾिसनि सुभान अल्लाह हिकिड़ो हमराह बीठो आहे, जंहिंखे 2 शींहं आहिनि। हिननि दिलि में ख़्यालु कयो, असां ॿकरियूं त वरितियूं आहिनि, पर हाणे हे अॻियों हमराह यार शींहं झलियूं बीठो आहे। वापार जे ज़रिए सां असां निकिताऊं, असांखे इहा वापारु करणो, इन खां पुछूं था अदा इहे शींहं जे विकिणी त इहे शींहं बि हिन खां वठंदासीं। हकिले साईं वञी पुॻा उन शींहं वारनि वटि। अदा सलाम वालेकुम। अदा मालेकुम सलाम। अदा शींहंनि वारा जवान चई, जी अदा। चई, अदा शींहं खपाईंदे या तो पंहिंजे लाइ वरिता आहिनि? चई, अदा मूंखे शींहं 2 खपाइणा आहिनि। अदा शींहंनि जी रक़म कर। चई, अदा शींहंनि जी रक़म आहे 2 शींहं आहिनि, तव्हां 2000 असांखे ॾियो। साईं बिस्मिल्लाह करे 2000 कढी उन शींहनि वारे खे ॾिननि। हाणे 2 शींहं हिननि वटि थिया, हिकिड़ो हुन शींहं भाउ झलियो, ॿिए हुन झलियो। हाणे हिननि वटि 2,000 हुन वटि थिया, 2,000 हिन वटि थिया। अॻिते खणी मंज़िल खे छिकियनि, अदा हाणे अॻिते हलूं, जेका शइ मुंहं में पवंदी उहा शइ असां पंहिंजी ख़रीद कंदासीं। ऐं अॻिते विया, ॾिसनि हा भले हिकिड़ो हमराह बीठो आहे, सो उन वटि साईं मुंहिंजा
ॿ हिकिड़ा जेके सहा हुजनि उहे हथ में खयूं बीठो आहे। हिननि जे हिन वटि त वरी ॿ सहड़ा आहिनि वठियूं खयूं बीठो आहे हथ में, पर हाणे असांखे वापारु करिणो आहे, अदा इहे सहा बि असां ख़रीद कंदासीं। साईं हकले सलाम ते वराइनिसि, अदा सलाम वालेकुम, हुन बि चयो अदा मालेकुम सलाम, ते अदा इहे सहा भला खयूं बीठो हुई। खपाईंदे जा पंहिंजे धारण लाइ वरिता अथई, चई अदा मूंखे ज़रूरत आहे, मां इहे सहड़ा खपाईंदुसि, त उनजे हिसाब सां घणो खणी ऐं इहे ॿई सहड़ा निकितो आहे। ऐं तव्हां मूंखे मुंहं में पिया हो, तव्हां मूंखां पुछियो आहे, मां बाबा खपाईंदुसि। अदा जे खपाईंदे इन सहनि जी क़ीमत ॿुधाए घणी आहे, चई अदा हिन सहनि जा 2000 वठंदो अथां। हिननि दिलि में ख़्यालु कयो त ॿकरियूं बि 2000 वरितियूंसीं, शींहं बि 2000 में वरितासीं, हे त सहा आहिनि नंढड़ा, पर वरी हिननि जा बि 2000 थो घुरे, पर अदा बिस्मिल्लाह करे वठूं था। अदा बिस्मिल्लाह करे 2000 कढी न उन्हनि सहनि वारे खे, उहो चाड़ो 2000 खीसे में विधा। हिननि साईं सहा बिस्मिल्लाह करे हुन खां ॿई वरिता। हिकिड़ो झलियो हुन भाउ, हिकिड़े झलियो साईं नंढे भाउ। हाणे साईं अॻिते हली पिया, अॻिते हलंदा हलंदा मंज़िलूं माणींदा, वक़्तु गुज़ारींदा, ऐं साईं अचनि ॾिसनि सुभान अल्लाह हिकिड़ो हमरा बीठो आहे, उन जे हथ में साईं 2 गिदड़ आहिनि। अदा सलाम अदा मालेकुम सलाम, चई यार वाह रब शान, हिन खे वरी गिदड़ आहिनि। अदा पुछूं था त कर ख़बर कीअं ॻाल्हि आहे। अदा गिदड़ नाला हमरा कर ख़बर, इहे गिदड़ भला वरिता अथई जा धारींदे, जा तुंहिंजा धारियल आहिनि, जा तूं खपाईंदी। हिन चयो अदा मुंहिंजा गिदड़ धारियल आहिनि, पर मूंखे ज़रूरत आहे पंहिंजे 5 रुपयनि जी, गिदड़ 2 मां काहे आयो आहियां, इहे मां कंहिं न कंहिं जाइ ते खपाईंदुसि। खोड़ माण्हू अहिड़ा खपती आहिनि जेके अहिड़ियूं शयूं धारींदा आहिनि ॾिसण वासण जे लाइ बि। चई अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजे मुंहं में असां पिया आहियूं, इन गिदड़नि जी क़ीमत ॿुधाए घणी आहे, तोखां असां ख़रीद करे वठूं था। अदा हुन गिदड़ नाले चयो अदा हाणे वधीक तव्हां कोन थो वठां, रुपया 2000 तव्हां वठणुसि। साईं बिस्मिल्लाह करे 2000 बि हिननि ॾिना हुनखे। हाणे साईं 4 पहरू थी विया, 4 पहरू वॾे भाउ खे त 4 पहरू नंढे खे। नंढे वटि बि ॿकरी ऐं साईं सहो ऐं साईं शींहं ऐं गिदड़। साईं वॾे वटि बि ॿकरी ऐं सहो ऐं शींहं ऐं गिदड़। साईं हकींदे हकींदे माणींदे वञी कंहिं शहर में पुॻा। हाणे हिननि दिलि में सोचियो भई अहिड़ो को वापारी ॿधो असांजे रुख चढ़ी वियो, असां पंहिंजो माल उनखे सभु ॾींदासीं ऐं 2 रुपया अलाह कोन्ह मथे मिलंदा, जेको असां पंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र कंदासीं, पोइ अदा मोटी हलंदासीं वरी ॻोठ। पोइ वरी अलाह मालिक आहे, रब साईं मालिक आहे, इन वापार जो चवंदा आहिनि त उत्तम खेदी वधंदड़ वापारु। पोइ इन वापार जे असां पोयों लॻंदासीं, पोइ वरी काॾे न काॾे निकिरंदासीं। हिननि ॿिन्ही भाउरनि इहा सलाह कई। साईं उन शहर जे ओस पास किथे रही पिया, उन्हनि झंग जानवरनि खे बि खाधो पीतो पंहिंजो खारायनि, ऐं साईं शहरनि खे बि चकर बकर ॾेई आया। हाणे साईं घुमंदे घुमंदे शहर में उहो जेको नंढो भाउ हुजेसि, उन छा कयो जो साईं हिकिड़ा 4 घींघूर वरितईं। पोइ उनखे असां साईं चड़ी बि चवंदा आहियूं ऐं पंहिंजो घींघरू बि चवंदा आहियूं। साईं उनखे टली बि हिकिड़े क़िस्म जो चई सघूं था। पोइ 4 घींघरू हुन ख़रीद कया। जेको आहे सो वॾे भाउ जेको आहे सो कुझु बि ख़रीद कोन कयो, हुन इहे 4 घींघरू ख़रीद कया। जंहिंमें जो आयो त हिन छा कयो, उन सॻड़नि में उहे घींघरू विझी पंहिंजनि जानवरनि सभिनी खे ॻीचीअ में ॿधी छॾी। हाणे हिन जा थी पिया निशानीअ सां, हुन जे ॻीचनि में कुझु कोन हुजनि ॿधल।
त साईं हे जेको आहे सो हिन जा जानवर घुमनि फिरनि त रुॻी बसि किण किण लॻी पई आहे, छिण छिण लॻी पई आहे, छेरियूं पियूं साईं छिमकनि, ॾाढो मज़ो लॻो पियो। हाणे राति खेर सां उते गुज़ारियुनि, सुबुह थियो उतां साईं उथिया राति सुबुह जो जंग जा जानवर वठी ऐं अॻिते राह में पंहिंजे मंज़िल खे छिकियुनि, रस्ते खे पंधु कंदा कंदा हकींदा माणींदा कंहिं मंज़िल ते विया, किथे साईं हिननि खे राति पइजी वई, बरबैगान में हिननि खे राति पइजी वई। ॿिन्ही भाइरनि पाण में सलाह कई, अदा राति जा 4 पर हिते गुज़ारियूं था, पोइ सुबुह जो सिज उभरंदो, अलाह मालिका पंध अॻिते छिकींदासीं, पोइ जिथे असांजो नसीबु हूंदो। अलाह खे साईं रसूल खे यादि करे राति हुन जाइ ते रही पिया। साईं मुंहिंजा हिननि दिलि में ख़्यालु कयो त राति जा 4 पर हिते खेर सां गुज़रनि, पोइ सुबुह जो अलाह मालिका अदा अॻिते हलंदासीं। मन न मन को अहिड़ो वापारी असांजे मुंहं में पवे जेको हे शयूं असां ख़रीद करे जेके असां ख़रीद करे वरितियूं आहिनि। साईं राति खेर सां उते गुज़री, सुबुह थियो साईं सभु को उथियो, शींहं बि उथिया, गिदड़ बि उथिया, साईं उहे साह बि उथिया, ॿकरियूं बि उथी वेही रहियूं। हिननि ॾाढो पाणी बाणी पी, हथ मुंहुं धोई, का चांहि जी प्याली करे ऐं साईं उन जानवरनि खे वठी वरी खणी मंज़िल खे छिकियो। वरी मंज़िल छिकींदे छिकींदे हलंदे हलंदे पंधु कंदे कंदे किथे वञी पोइ हिननि खे राति पई, उते बि साईं बरबैगान हुजे, पर साईं उतां ॿ रस्ता पिया निकिरनि, जिथे हिननि खे सिजु लथो उतां निकिता 2 रस्ता। वॾे भाउ नंढे खे चयो, अदा अञा सोझिरो आहे, जे तूं हिते राति रहीं थो त भली रह, सुबुह जो ही रस्तो जेको आहे वठी तूं हीअं वेंदे, मां हे ॿियो रस्तो जेको जाड़े निकिरे थो उहो रस्तो वठी मां हलाए थो। तंहिं ते नंढे भाउ चयसि, अदा राति जा 4 पर वेंदा गुज़री, गॾिजी गुज़ारियूं था, सुबुह थिए खेर जो, पोइ तूं भली इहो रस्तो वठी अलॻि हलियो वञु, मां इहो रस्तो वठी अलॻि हलियो वञुसि। वॾे भाउ चयसि, न अदा मां जेको आहे सो अञा मंज़िल खे अॻिते छिकींदुसि ऐं जेको आहे मां हलाए थो, पर केॾी महिल बि मोटी वापारु करे त हिन जाइ ते मुंहिंजो इंतज़ारु कजां, पर जे तोखूं अॻे मां मोटी आयुसि त मां हिन जाइ ते हाणे तुंहिंजो इंतज़ारु कयां। साईं वॾो भाउ नंढे भाउ खां मोकिलायूं हलियो वियो, पंहिंजा उहे जंग जा जानवर वठी ऐं हिकिड़ो रस्तो खणी वरितईं, उन रस्ते सां वठी उहो हलियो वियो। साईं छॾ उनखे वठि नंढे भाउ खे, उनखे उते राति पइजी वई। राति जा 4 पर हर जहान में अॻे हर शइ ॻाल्हाईंदी। शींहं खां पुछईं, शींहं अॼु राति हिते गुज़ारियूं, अधो बि असां छिजी वियो, हाणे बाक़ी पाण आहियूं गॾु संगती साण राति हिते गुज़ारियूं। शींहं चयसि, बाबा तूं मर्ज़ीअ जो मालिक आहीं, असां जानवर आहियूं तुंहिंजे हथ में आहियूं, राति जा 4 पर हिते गुज़ार, पोइ सुबुह जो जाॾे बि असांखे तूं काए हलंदे असां तोसां हलंदासीं। अदा हाणे राति जा 4 पर ईअं गुज़ारींदासीं जो मां सुम्ही निंड थो कयां, पहिरियों पहर चौकीअ जो शींहं तोते था रखूं, पोइ पंहिंजो पहर पूरो कजां, पोइ जॾहिं न ॿियो पहर थिए अदा तूं पोइ गिदड़ खे उथारजांइ, पोइ वरी जॾहिं 3 पहर थिए त गिदड़ वरी उथारे ॿकरीअ खे, पोइ जॾहिं 4थों पहर थींदो त आख़िरी पहर तव्हां सहिड़ खे उथारिजो। चइजा ठीकु आहे। साईं उहो हमरा वीचारो सुम्ही पियो बेखुटको थी त हाणे मुंहिंजे मथां 4 जानवर आहिनि ऐं चौकी था ॾियनि पिया, हाणे जेको आहे मां आरामु कयां, थकल टुटल आहियां, ॾाढो पंहिंजो सुकून कयां, रत ॾे साईं सुम्ही पियो। पहिरियों पहर साईं खेर सां गुज़रियो, शींहं पंहिंजो वारो करे टाइम पूरो कयो, उथारियईं साईं पंहिंजो गिदड़ खे। साईं गिदड़ उथियो, पूरो ॿियो पहर बि गिदड़ पंहिंजी चौकी ॾिनी, उहो पहर पूरो थियो, उथारियईं पंहिंजी ॿकरीअ खे। ॿकरीअ खे चयईं त हाणे असां 2 पहर पूरा कया आहिनि, हाणे हिकिड़ो पहर तूं ॾे, पोइ वरी आख़िरी तूं उथारिजांइ सहिड़ खे। चयईं हा ठीकु आहे।
साईं मुंहिंजा ॿकरीअ बि पहर पंहिंजो पूरो कयो, बाक़ी आख़िरी पहर राति जो वञी बचियो त हिन जेको आहे सहे खे उथारियो त सहा अदा उथी हाणी वारो तुंहिंजो। सौ उथियो, साईं मुंहिंजा उथारियईं सहे खे, अदा सहा उथी हाणे आख़िरी पहर राति जो आहे, हाणे जेको आहे पहर पंहिंजो पूरो तूं कर। सौ साईं कन छॾे चारो उथियो ऐं ॿकरीअ खे चयईं हाणे तूं भली वञी सुम्ही पियो, हाणे मुंहिंजो वारो आहे, परवाह ई न कयो कंहिं ॻाल्हि जी। हाणे साईं सौ उन जाइ ते ड्यूटी पथो ॾे, ड्यूटी पथो ॾे, ड्यूटीअ ॾींदे ॾींदे केॾी महिल सहे खे निंड जा ढकर अचनि, ढकर वेठो खाए, वरी होशियारी करे वञे, यार ईअं न थिए जो मुंहिंजे पहर में को नुक़सानु थी पए। सभिनी पंहिंजो पहर पूरो कयो, मां पंहिंजो होशियारी सां पहर कयां, मुड़ुस बि मां हल्को आहियां, आहियां बि नंढड़ो, ऐं ॾिसो हाणे निंड पइजी वियुसि, को ज़्यान थींदो त मालिक मूंखे कोई छॾींदो। साईं ॾाढो हिनखे इंतज़ारु बि रहे पियो, पर साईं कंहिं महिल निंड वॾी शइ हिकिड़ी ख़राबु हूंदी आहे, वरी हिनखे निंड जा ढकर अचनि, वरी हे होशियारी करे जा त राति जो बाक़ी वञी को कलाकु अधु कलाकु बचियो, हिन दिलि में ख़्यालु कयो अड़े हाणे ॾींहुं थियण वारो आहे, माठी करे सुम्ही थो पवां, अलाह मुंहिंजो मालिक आहे, खेर सां वक़्तु गुज़री वेंदो, सुबुह जो मालिक बि उथंदो, पोइ वरी पंहिंजो अलाह कंदो, कुझु कोन थींदो। साईं सहे छा कयो, जीअं उनजो माल हिकिड़ो सुतो पियो हुजे, उनजे पेरनि में वञी ऐं साईं वञी सुम्ही जो पियो त मां सहे खे निंड वठी वई। साईं मुंहिंजा सहे खे निंड वठी वई, हाणे हर ई सभु जेके बि आहिनि निंड में रहिया पिया आहिनि, छो न साईं उन जॻह ते उन बरबैगान में उन झंगल ॿेड़े में हिकु ॾाइण रहंदी हुई, उन ॾाइण खे बि वारो मिली वियो त हाणे चौकीदार सभु सुम्ही पिया, हाणे इहो जेको हमरा सुतो पियो आहे, हाणे इनखे जेको आहे सो अहिड़ो कमु कयां जो कंठ भञी छॾियांसि। पोइ हे झंग जा जानवरनि सुबुह जो हो मरी वेंदो, हे हिनखे काॾे खणंदा या किथे दफ़नाईंदसि, हे हलिया वेंदा, पोइ मां ॾाइण आहियां हिन जा आंडरा गुंडरा कढी अचे पंहिंजो मज़े सां खाईंदसि। साईं आई जो ॾाइण, हे जीअं सुता पिया वठी हुनखे वारनि में ॾाइण ऐं वठी जो मरोटो ॾिनो त साईं मुंहिंजा हुनजे कंध खे को वॾो ज़रब अचे वई, जा भॼी पियुसि, हमरा साईं मरी वियो वीचारो, हमरा साईं मरी वियो। सिज उभिरियो, पहिरियों पहर कयो शींहं, शींहं निंड मूं उथियो, उथी खणी छा ॾिसे त सुभाणे अल्लाह असांजो मालिक जेको आहे सो त वीचारो मरी वियो। साईं उथारियईं गिदड़ खे, उथारियईं ॿकरीअ खे, आख़िरी सहे खे उथारियईं, सहे खे चयनि बाबा हे तुंहिंजे पहर में असांजो मालिक मरी वियो आहे, तूं चौंकी कान ॾिनी आहे। सहे चयो यार ॻाल्हि इहा आहे त मूं चौंकी यको ॾिनी पई, आख़िरी वरी ॾींहुं बि थियण वारो हो, पोइ मूंखे निंड तमामु सतायो, पोइ यार मां सुम्ही पियो आहियां, को न अणबो, उन खां पोइ असांजे मालिक सां इहे अहिड़ो हशर थियो आहे, हाणे जेको आहे सो ग़लती मुंहिंजी वॾी आहे, जेका मूंखे सज़ा ॾियो मूंखे क़बूलु आहे। शींहं चयो ॻाल्हि इहा आहे सज़ा तोखे कहिड़ी आहे, हिकिड़ो ई तोखे चंबो हणंदुसि त टुकड़ियूं टुकड़ियूं थी वञे, छो जो इंसान हुजे साईं जा जानवर हुजे, पर जंहिंमें वफ़ादारी न आहे उन में का बि ख़ुशबू न आहे साईं। पोइ साईं हिते शींहं हिनखे चयो भले हाणे ॻाल्हि ॿुधो, झंग जा जानवर हूं, काॾे बि केरु न चुरे, जेका शइ हिनखे मारे वई आहे सो उहा लाज़िमी आहे, हिन जे चकर ते ज़रूरु ईंदी, कंहिं मक़सद सां हिनखे मारियो। तंहिं ते सहे हिनखे चयो अदा इंतज़ारु केतिरो कंदासीं, मूंखे हिकिड़ी झंग जी ॿूटी सुझे थी, जे मां वञा थो ॻोल्हणु ऐं जे उहा मूंखे वई ॿूटी मिली त तूं अलाह जो शेर आहीं, शेर ई तूं उन ॿूटीअ खे वठी ऐं हथनि में मरोड़े
ऐं उनजी रस कढी त उन निड़ीअ ते पवंदी न रस त कलूं भरे उथी वेही रहंदो। शींहं चयसि भेण वारो कर, जेकर अहिड़ी तोखे बूटी सुझे त बसि देरि न कर, कलाक धमी किथां ॻोल्हिया। चयां त हाणे जंग आहे, पोइ हाणे मां ॻोल्हियां थो किथां मूंखे लधी, न त पोइ मां वरी शाम जो मोटी तव्हांखे अचे हवालु ॾींदुसि। बाक़ी जेसि ताईं बूटी न लभंदी तेसीं ताईं तव्हां ॿिनि जुए खे छॾिजो न को हेॾे होॾे चुरिजो, ऐं मां बूटी इनशाला ज़रूरु किथां न किथां ॻोल्हे खणी ईंदुसि। अदा शींहं सर हिन खां मोकिलाए ऐं झंग में घिरी पियो। कलाक गुज़रियो, हिकिड़ो 2 कलाक गुज़रिया साईं, 5 कलाक गुज़रिया, ॿिए परीअ जी बांग अचण वारी हुजे, इहो टाइम थियो। ॾिसनि त हाउ ॿेली सौ आसो परे खां रस्ते हिकिड़े सां टपिकियूं ॾींदो भॻो थो पियो अचे। पर सए जे वात में साईं कुझु न कुझु का शइ आहे जेका खयूं थो अचे पियो। साईं हिननि खे थोरो घणो साह पियो, रब मुंहिंजा उहा बूटी हुजे जेका चए पियो। अचे त पथो यार वात में बि का शइ अथसि जेका खयूं थो पियो अचे। मुड़ुसु अचे थो पियो चारो बुल ॾींदो टप ॾींदो। ईअं कंदे कंदे साईं सौ नज़दीक आयो। अचे हिन नट पहुतो, अचे साईं सए उहा बूटी रखी ऐं सलाम कयनि, अदा सलाम अलैकुम, अदा मालेकुम सलाम। अरे कर ख़बर साह बूटी, चई बूटी इहा आंधी समय जेका तुंहिंजे अॻियां पई आहे। हाणे छा कई, हाणे वारो कर, इहा खणी हथनि में, तूं शींहं शेर हुई अलाह जो, हिन खे वठी ऐं हिन खे हथनि में पंहिंजनि में वठी जो ज़ोर ॾे त न पाणी नथो निकिरे। हिन जे निड़ीअ ते उहो पाणी पवंदो, अलाह खे यादि करे कलमो भरे उथी वेही रहंदो। हिन बूटीअ में एॾी रुझ आहे। हाओ चए हाओ। शींहं शेर साईं देरि कान कई, खणी उहा बूटी ॿिन्ही हथनि सां वठी वियो ज़ोर ॾिनी। हाणे शींहं जी ताक़त वठी ज़ोर ॾिनी त ॼण हुन बूटीअ खे सफ़ा ईअं पी छॾियईं। पाणी इलाही सारो किरियो थो हुन ग़रीब जे निड़ीअ ते वञी पियो। पाणी हुन जे निड़ीअ ते पियो, साईं उहो टप ॾेई उथी कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो करे ऐं उथी साईं वेही रहियो। हाणे साईं सभई वेठा हुन मालिक खे ॾिसनि। मालिक चवनि दादा जो हाल, तव्हां भला परेशान लॻा पिया हो, कहिड़ी ॻाल्हि में? शींहं चयो साईं वॾी परेशानी हुई, पर असांजी अलाह परेशानी लाथी, रब पाक खे वॾी ताक़त आहे। चई कहिड़ी परेशानी हुअ? चइसि हा असां 3 ॼणा जेके बि आहियूं तो पहर पारे जी असां ते रखी चौकी, सभिनी चौकी ॾिनी, आख़िरी ने सहे खे ॾिनीसीं चौकी। इहो पछाड़ीअ में को सुम्ही पियो, आई जो का शइ सो साईं तुंहिंजो साहु कढियूं हली वई। असांखे ॾाढी परेशानी, अॼु असांखे ॿियो 3 ॾींहुं आहे, तूं यको सुतो पिएं। पोइ इन सहे ॻाल्हि कई त हिकिड़ी झंग जी बूटी आहे, उहा मां ॻोल्हे पटे खणी थो अचां, उनजो पाणी हिनखे हणंदासीं असांजो मालिक कलमो भरे उथी वेही रहंदो। साईं उहा बूटी आंदई अॼु जेका मटे सटे हुन मां पाणी कढी तुंहिंजे निड़ीअ ते उछलाईसीं, पोइ जेको आहे तव्हां कलमो भरे उथी वेही रहिया हो। चए अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे अदा हिनखे हड़े ॻाल्हियूं माफ़ आहिनि। हाणे हलो त हे रस्तो असां वठूं। हलंदे हलंदे किथे न किथे कंहिं मंज़िल ते रस्तो पहुचाईंदो। मुंहिंजो भाउ त जेको आहे ॿियो रस्तो वठी हलियो वियो आहे, असां वरी हे रस्तो था वठूं। चइनि हा साईं भली हल। बिस्मिल्लाह करे उहो रस्तो वठी ऐं राही थिया। साईं हलंदे हलंदे हकींदे हकींदे वञी कंहिं बादशाह जो हिकिड़ो शहर हुजे, वञी उन शहर में पहुता। उन बादशाह जो ओताक में पहुता। धैम धाम सां बादशाह जी कचहरी लॻी पई हुजे। सभिनी जो ॾिठो यार हिकिड़ो शख़्स पियो अचे, हिकिड़ो शख़्स थो अचे, पर यार उन सां शींहं बि गॾु आहे। यार वरी ॾिठनि त यार उन सां बकरी बि गॾु आहे। वरी चइनि थोरी देरि खां पोइ यार उन सां गिदड़ बि हिकिड़ो गॾु थो ॾिसिजे। वरी जंहिं महिल वेझो आयो त चइनि यार इन सां हिकिड़ो सयर बि गॾु आहे। साईं माण्हू सभई उथी बीही रहिया।
हो जीअं आयो अचे हिन सलाम वरायो। सभई माण्हू हिननि सां मिलिया। साईं हिन जा जानवर बीही रहिया हिकिड़ी जाइ ते। हाणे हिन जानवरनि खे सभिनी खे ॻीचीअ में उहे टलड़ियूं ऐं उहे जेके छिनकिड़ा हुजनि से ॿधा पिया आहिनि। साईं ॾाढो माण्हू ख़ुशि थिया। यार वाह जो है पहलवान, हीरो शींहुं गॾु अथसि। वरी अहिड़ो पहलवान जो हिन सां ॿकरी गॾु आहे। शींहं ऐं ॿकरीअ जो गॾु गुज़र सफ़र कंहिं महिल ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर शायदि हिन जे ख़ौफ़ खां हीउ शींहुं जेको आहे सो ॿकरीअ खे नथो खाई सघे। पर इहा न हिन वॾी ॻाल्हि इहा आहे त हिननि सां गिदड़ बि गॾु आहे। वरी जे बसि शींहुं ॿकरीअ खे नथो खाई सघे त अदा गिदड़ जेको आहे सहे खे त खाई सघे थो। पर यार हिननि जी पाण में अहिड़ी का ॿधी आहे, अहिड़ी का दोस्ती अथनि जो हिननि जो माल कोठी हले थो त हे सभई पोयूं लॻा था वञनि। भले इन जे लाइ इन ॻाल्हि मां मालूम त थी त हीउ शायदि वॾो को पहलवान आहे। तेसिते बादशाह जो हिन जे मथां वॾो राज़ थी वियो। बादशाह हिन खे चयो बाबा केरु माही काॾे बि वञी थो, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि जे ओटाक में तूं पहुतो ई, हे 4 जानवर तोसां आहिनि। हीउ तुंहिंजे जानवरनि खे खाधो ॾियूं था, ॿकरीअ खे गाह था ॾियूं, बाक़ी हुननि 3 शयुनि खे असां गोश्त था खारायूं। तुंहिंजी ख़िदमत उहा अलॻि थी। अहिड़े हिसाब सां 4 रातियूं तूं मुंहिंजो महिमान हुई। 4 जानवर तोसां गॾु आहिनि, 4 रातियूं तूं मुंहिंजो महिमान हुई। मुंहिंजी महिमानी खा, उन खां पोइ साईं मुंहिंजा जेको आहे सो तोखे इजाज़त मिलियो वञे। हाणे साईं उहो ग़रीब शख़्स जेको आहे उन बादशाह वटि 4 जानवर हुजनिसि, 4 जानवरनि समेत उन बादशाह में रहियो पिया। राति जो 12-1 ॿी बजे ताईं कचहरियूं कनि। 2 बजे खां पोइ का ख़ल्क पंहिंजे घरनि ॾे दरनि ॾे हली वञे। हीउ लट ॾेई सुम्ही पए। हिन जा जानवर वीचारा सुम्ही पवनि। खाधो पीतो सभु कंहिंखे मिले पियो टाइट। साईं हिकिड़ी राति खेर सां गुज़री, ॿी राति खेर सां गुज़री, 3 राति ते हुन बादशाह खे माण्हुनि वज़ीरनि चयो साईं हीउ को वॾो पहलवान जंहिंमें साईं असांजे ॻोठ में हिकिड़ो शींहुं ईंदो आहे जेको माना महीने में 15 ॾींहं 5 ॾींहं अचे थो। पोइ कंहिंजो ॿारु खणी थो वञे, कंहिंजी ॿकरी खणी थो वञे, वॾो ध्यानु थो करे। हाणे तव्हां हिन खे चओ अवा हेड़ा तूं जानवर ॿधियूं थो अची पाण सां, हिते बि हिकिड़ो शींहुं शेर जानवर थो अचे, उहो असांखे तूं ॿधी ॾे, जेको तूं इनाम चवंदे तोखे असां ॾींदासीं। साईं मुंहिंजा दिलि में हिन ख़्यालु कयो ऐं दिलि में ख़्यालु कई आहे पहलवान त कोन आहे, असां निकितासीं वापार जे ख़्याल सां। हीउ जानवर असां वटां न वापार जे ज़रिए सां। हाणे मां हिन बादशाह वटि पुॻो आहियां। हाणे हे बादशाह मूंखे हीअ शर्त विझी वेही रहियो आहे। हाणे बादशाह खे मां छा चवां? बादशाह खे हिन चयो साईं इनशाअल्लाह कोशिशि कंदासीं, पर असांजे वस में जेका ॻाल्हि हूंदी करे वठंदासीं। अवा पोइ जे करे वठंदे अॼु राति शींहुं असांजे ॻोठ में ईंदो, पोइ को न को ध्यानु कंदो। हाणे तूं तो ते ड्यूटी आहे त तूं ॻोठ जे ॿाहिरि चौकी ॾे अॼु राति ते। हा साईं। हिन पंहिंजे शींहं सां सलाह कई, ॻाल्हि ॿुध, हो बा शींहुं झंगल जो, तूं बि झंगल जो शींहुं, पर जे मां हुन सां नथो वेड़ करे सघां, तूं त कंदे। शींहुं चयो तूं घबराए ई न, मुंहिंजी क़ौम वारो आहे, मुंहिंजो शींहुं आहे, हो मूंखे ॾिसंदो, जहिड़ो झगड़ो कुझु बि कोन कंदो, हेठि कंदो करे बीह रहंदो। हुनखे जीअं असां चवंदासीं तीअं उहो कंदो, तूं घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे शींहुं ऐं उहो ग़रीब शख़्स जेको आहे वञी ॻोठ जे ॿाहिरां वेही रहिया। हाणे उन इंतज़ार में हुजनि त हाणे शींहुं भली ॻोठ में अचे
या कुता ॿिला ज़रूरु शींहं ते भौंकंदा। साईं शींहं उहा शइ आहे जंहिंजे ॻोठ में घिरंदो आहे त उन्हनि जा माल ॿधल जेके आहिनि टाह खाईंदा आहिनि ऐं ज़ोरीअ छिनाए ऐं वठी भॼंदा आहिनि। साईं मुंहिंजा इंतज़ार में वेठा हुजनि केॾी महिल साईं हीअं उत्तर पासे ते हिकिड़ी दाह थी, पर तमामु वॾी दाह थी, जंहिंमें ॻोठ वारनि ॿियनि ॿुधी या न ॿुधी पर बादशाह खे वॾो इंतज़ारु हो त उहो जेको आहे सो निंड कोन पियो करे। उन 7 महलात ते बादशाह सुजाॻ हुजे। उहा दाह जेका सा बादशाह ॿुधी, बादशाह दिलि में ख़्यालु कयो अलाह साईं ख़ैरु करे इन पहलवान खे मूं चौकीअ ते रखियो आहे, लाशक त अॼु पहलवान खाॼी वियो। इहा दाह जेका कई आहे सा पहलवान कई आहे। जो शींहं खे हथु चयो आहे, शींहं हिनखे उते विढ़ियो आहे, शींहं या मारियो अथईंसि या को अहिड़ो चक हयो अथईंसि जंहिंमें हिन दाह कई आहे एॾी वॾी। ख़ैरु पर हाणे सुबुह थींदो इन ॻाल्हि जी ख़बर पवंदी जेको थियो भला हाणे। हाणे बादशाह पंहिंजी जाइ ते ऐं सुम्ही पियो। हाणे वठि हिनखे ग़रीब खे ऐं शींहं खे। जंहिं वक़्तु साईं उत्तर पासे ते दाह थी त शींहं ऐं उहो जेको शींहं जो मालिक त शींहं खे चयईं इहा यार वॾी ने ज़बरदस्त हिकिड़ो मुक़ाम आहे, हेॾे ॾिसजे थो ऐं ॿुधूं था इन मुक़ाम में जेका हिकिड़ी दाह थी आहे इहा वॾी अज़गैबी दाह थी आहे, असांखे हलणु खपे ओॾे ऐं ईअं ॾिसूं त इहा छाजी दाह थी के हल। हाणे साईं ॿई ॼणा होरियां होरियां पेरनि जो सोंचो मारींदा उन झंग में वञी घिड़िया त हुते जेको आहे वॾा घूंघट पिया अचनि झंग में ऐं तमामु वॾा सुसट हुजनि। हिननि दिलि में ख़्यालु कयो या अलाह ख़ैरु कजां, अलाए कहिड़ी शइ आहे जेका घूंघट पथी करे। इते जो विया त चाहे भरिसां जेॾी महिल विया त शींहं पंहिंजे मालिक खे चयो कि हाणे ॻाल्हि ॿुध, तूं इंसान ज़ादो आहीं, मां शींहं आहियां, मूं में हज़ारे ताक़ूं आहिनि। हाणे तूं इन जाइ ते बीह, मां वञा थो इन घूंघटनि ताईं ॾिसां त इहा कहिड़ी शइ आहे, जेका शइ हूंदी उन सां मां मुंहुं ॾींदुसि पाणे। हाणे उहो छोकिरो ग़रीब शख़्स पोइते थी बीही रहियो। साईं शींहं जो वञे ॾिसे सुभान अल्लाह, उहो ई शींहं लेटे पियो ऐं पियो घूंघट करे ऐं रड़ियूं पियो करे। शींहं शींहंनि जी साईं ॿोली सम्झंदा आहिनि। शींहं जो वञी ॾिसे सुभान अल्लाह, हे त भला मुंहिंजे ज़ात वारो मुंहिंजो भाउ आहे शींहं, दाहूं पियो करे। वञी मथो सलाम वराईंसि। अॻे जान में साईं हर शइ ॻाल्हाईंदी, पखी पुखड़ नांग बलाऊं हर जानवर ॻाल्हाईंदो। हिन शींहं वञी सलाम वरायसि, अदा शींहं सलाम वालेकुम। त हुन ॾिसी ऐं हुन बि ॾिठो सुभान अल्लाह, मुंहिंजे मथां शायदि त को मुंहिंजी दाह ते शींहं शेर ख़ुदा जो मूं वटि पहुची वियो आहे। अदा तूं छा थियो आहे तोखे, तूं पतो लेटी पतो रड़ी, ख़ैरु त आहे? चई अदा ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे पेर में हिकिड़ो कंडो लॻी वियो आहे, पर अहिड़ो अज़गे बि कंडो लॻो, कंडे लॻण सां मूं वॾी दाह कई। चवंदा आहिनि साईं त शींहं जे पेर में अदा डाभुरी लॻी वई। इहो हिकिड़ो पहाको आहे ऐं शींहं जेको शेर आहे सो वाक़ई बि पेरनि जो कचो हूंदो आहे, छो जो हुनजे पेरनि में का शइ लॻंदी त उहो मंडो थी पवंदो, खुंडो थी पवंदो, हलणु वॾो लाचार थी पवंदो। अञा मूंखे हिकिड़ो अहिड़ो को खजीअ जो कंडो लॻो आहे पेर में जेको आर पार थी पियो आहे, मुंहिंजे कढण खां मुंहिंजे खां वॾो आहे ऐं मां कढी नथो सघां, मूंखे तमामु आज़ाब आहे। मूं दाह कई आहे इन कंडे में जेको मूंखे कंडो लॻो आहे। अदा तूं घबराए न, तुंहिंजो इहो कंडो असां कढूं था। ड्रोड़ी शींहं पोइते मोटी वियो, पंहिंजे मालिक खे वठी आयो, वारो कर, इहो शींहं शेर उहो अथई जेको ज़ियान कंदो आहे, इन पेर में को वॾो कंडो लॻी वियो आहे। हाणे तूं इंसान ई इन में हथु विझी ऐं जेको आहे सो छिके इन जो कंडो कढ।
अदा हे जो वियो जवान उते ॾिसे सुभान अल्लाह वाक़ई हिनखे सॼे पेर में वॾो हिकिड़ो कंडो लॻो पियो आहे ज़बरदस्त। उहो जेको आहे सो हुन जवान छा कयो, उन कंडे में हथु विझी ऐं हुनजे पेर में हथु विझी छिके सट ॾेई उहो कंडो हुन कढी। सट ॾेई पंहिंजी चादर फाड़े ऐं हुनजो खणी सुक पेर ॿधई, हुनजो रत वट खणी बंदि कई। हाणे साईं वेठा हिक ॿिए सां कचहरी कनि। हाणे हुन शींहं चयो यार तव्हां मूंसां वॾी मदद कई आहे, मां बि शींहं शेर ख़ुदा जो आहियां, हे बि शींहं शेर ख़ुदा जो आहे, पर हिन हे तुंहिंजो को धारियल आहे जेको तूं हिन जाइ ते राति जो तव्हांजो कहिड़ो कम जो हिन मुल्क में घुमो था पिया? को शिकार कंदा हो या को अहिड़ो को कमकार अथव? इते हिननि चयो आहे असांजो न शिकार कंदा आहियूं न असांजो कमकार आहे, असांखे चौकी मिली आहे सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। तुंहिंजी शिकायत हुई हिन ॻोठ में तो असांखे राति चौकी मिली हुई, असां तुंहिंजे मारण जे लाइ सया संभरा वेठा हुआसीं। मथों तो कई दाह, उन दाह ते अचे पुॻाऊं तोसां अदा हेॾी असां चङाई कई आहे। हाणे जेका तोखूं चङाई पुॼे सा यार तूं असां सां कर। चई अदा हाणे ॻाल्हि ॿुध, जे तव्हां कई आहे मूंसां चङाई त मां ज़ान ज़ुल्म को बि न कंदुसि बादशाह जे ॻोठ में। हाणे यार माना बादशाह खे हूअं इतबार न थिए, तंहिंखां मूंखे बि वठी हलो पाण सां, मां वरी हाणे काॾे वञा? तव्हांजी हेॾी जो पाण में दोस्ती आहे ऐं ॿधी आहे, मां वरी तव्हांखे छॾे अदा पा काॾे वञा? मां बि तव्हां सां गॾु। साईं सुबुह थियो, सिज उभरण वारो थियो, ॿ शींहं हिकिड़ो हमराह सिधो बादशाह वटि। सलाम अलैकुम बादशाह। मां तो सुभान अल्लाह, अहिड़ो पहलवान जवान ॾहे सर जेको हो त हिकिड़ो शींहं पर जेको ज़ान शींहं कंदो आहे उनखे बि काई पतो अचे। वाह 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 साईं, वाह वाह थी वई। ॾाढो साईं ख़ुशि ख़िराबत थी हिन सां। भली तूं वाह जो पहलवानी। हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे न वापारु करण जी ज़रूरत आहे न काॾे वञण जी ज़रूरत आहे, ऐं ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी बाबा वॾो धीउ वेठल आहे, उहा मूं तोखे ॾिनी, उन सां तूं गॾु शादी कनि। वाह रे वाह मेरा हमज़ा। हिन साईं सलाह कई उन शींहनि सां, पंहिंजे जानवरनि सां त अदा मूं ख़रीद कयो हो तव्हांखे वापार जे लिहाज़ सां। हाणे उन वापार मूं इन भाग मूं तव्हांजे भाग मूं मूंखे ही वक़्तु लॻो आहे। हाणे ॿ शींहं बि थिया। हाणे जेको आहे बादशाह मूंखे पंहिंजे धीउ जो संग थो ॾिए। हाणे तव्हां राज़ी हुजो त मां शादी कयां। हुननि चयो साईं तूं जे शादी कंदे त असांखे बि बादशाही खाधा मिलंदा, असां वरी कहिड़ो झंगनि में पोइ वञी रुलंदासीं, असां तुंहिंजा माण्हू आहियूं, हिते ई पिया रहंदासीं। ॾाढो भलो थियो। बादशाह सां साईं हिन इहा ॻाल्हि क़बूल कई। साईं जेको आहे सो बादशाह देरी कान कई, छोकिरी पंहिंजी वनवाह में विहारे, भत विहांउ जूं सही तारीख़ूं ॿधियूं, विहांउ थी वियो, छोकिरीअ ते निकाह पइजी वियो। उहो ग़रीब छोकिरो शख़्स उन सां शादी करे ऐं अदा उन ॻोठ में वेही रहियो। हाणे इहो छोकिरो नंढो जेको आहे इहो हथी को थियो, कंहिं बादशाह जो न्याणू थी वियो, बादशाही हिन जे हथ में अचे वई। हाणे इहो साईं जॾहिं पंहिंजे मुदा ते ॻोठ मोटंदो, हाणे साईं छॾ हिनखे, वठि हिन जे वॾे भाउ खे। जेको ॿई 4 जानवर उन सां बि गॾु आहे। साईं हकींदो हकींदो ऐं उहो वञे पियो कंहिं वापार जे लिहाज़ सां, उनखे बि किथे जेको आहे सो ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़ो हमराह पठो अचे। हिकिड़ो हमराह हिनखे मुंहं में पइजी वियो, अचे उन सलाम वरायसि, चईंदा सलाम अलैकुम, चईंदा मालेकुम सलाम। चई अदा ॾे हवाल, हे जो तो 4 जानवर तोसां गॾिया था अचनि, इहे भला तो धारिया आहिनि या वरिता अथई या कहिड़े हिसाब सां तोसां गॾु आहिनि? हिन चयनि अदा असां वापार जे ख़्याल खां निकिता आहियूं, 2 भाइर हूं,
4 उन सां बि जानवर आहिनि, 4 मूंसां बि आहिनि। मूंसां जेको वापारु कंदो ऐं मूंखां ख़रीद हे कंदो, मां उन सां वापारु कंदुसि। इन ख़्याल जे लाइ मूं हे वरिता आहिनि ऐं ख़रीद कया आहिनि, पंहिंजा पैसा ॾिना आहिनि। तंहिं ते हुन चयसि यार ॻाल्हि ॿुध, अर्ज़ु इहो आहे, मूं वटि पैसा हुया ॾाढा जाम, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, चई कहिड़ी, चई मां घरऊं पैसा खणी ऐं निकितो हुउसि, मां बि वापार जे ख़्याल सां। चई हाओ, चई हाओ। पोइ चई पोइ मां घरऊं जंहिं महिल निकितुसि, वाट ते आयुसि त सरकार हिकिड़ो खूह पाणीअ जो, उन खूह जे मथां जेॾी महिल आयुसि त उन में अंदरि हेठि ॾाकण लथी पई। उन ॾाकण ते लिखियलु हो, पहिरें ॾाके ते जेको बि जवान हेठि लही अचे, रुपयो रुपयो ॾाके ते रखंदो ऐं हेठि लही अचे। बाक़ी जेके खीसे में पैसा बचनिसि, उन्हनि मूं अधु हेठि खूह में उछलाए, वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी वञे, इनशाला दिलि जा मतिलब हुनजा पूरा थी वेंदा। वाह वाह। पोइ जो यार मूं इहा ॾाकण ॾिठी, हाणे उहो पियो हवाला करे जेको हमरा रस्ते में मिलियो हिनखे। हा, चए पोइ मां रुपयो रुपयो रखी यार हेठि वियुसि, बाक़ी जेके पैसा बचा उन मूं अधु अधा हेठि उछलायमि, वरी रुपयो रुपयो रखी मां मथे चढ़ी आयुसि। सुभान अल्लाह। चए हाओ दा। चए वरी अॻिते आयुसि, वरी ॿियो खूह, वरी ॿिए खूह ते मां ईअं रुपयो रुपयो रखी हेठि वियुसि, बाक़ी जेके पैसा बचा उन मां अधु उछलायमि हेठि, वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी आयुसि। आख़िरी आयुसि त टियों खूह, आख़िरी साईं 3 खूह ते आयुसि, उन ते बि इहो लिखियो पियो हो ॾाके ते, अदा जेको जवान हेठि लही अचे, रुपयो रुपयो रखी ॾाके ते लही अचे, बाक़ी जेके खीसे में पैसा बचनिसि, उन मूं अधु उछलाए हेठि, वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी वञे, दिलि जा मतिलब जेके हूंदसि पूरा थी वेंदसि। साईं आख़िरी अदा शींहनि वारा मूं ईअं कयो, जंहिंमहिल मां मथे चढ़ी आयुसि, अदा मुंहिंजे खीसे में रुपयो बि न बचियो। ॿुधो साईं। हाणे हा, हाणे साईं सरकार मालिक साईं, असां पढ़ियल लिखियल सुघड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे 3 खूहनि वारे बि, त सभिनी खे अर्ज़ु इहो आहे त असांजे आफ़र में इहा ॻाल्हि न्यापो या इहो सुवालु टोड़े ॿुधाईंदा त इन जवान जे खीसे में पैसा घणा हुआ। हलो साईं, हवालो हुन पूरो ॾिनो। हुन चयसि अदा हाणे तो वटि त पैसा ई कोन्हनि के, हाणे तूं जीअं चईं तीअं मां कयां। चए अदा हाणे पोइ महिरबानी कर, मां तोसां मज़ूर थी गॾु थो हलां। हिन दिलि में ख़्यालु कयो यार इहा ॻाल्हि भली आहे। अदा ठीकु आहे, हिकिड़े हो 2 ॼणा अदा मज़ूर था चऊं, अदा हल। साईं हाणे हकींदे वञी कंहिं मुल्क ते पहुता, वञी कंहिं बादशाह जे बादशाहीअ में पहुता। उते जो पहुता त साईं वॾो को मेलो हुजे उन बादशाह जे ॻोठ में। हिननि बि सोचियो त भली हाओ भली मेलो लॻो पियो आहे, असां सां भेड़ा 4 जानवर आहिनि, असां पासो वठी मेले जो बीहंदासीं, माण्हू असांखे बि मथां नोट घोरे ॾींदा। भली हाओ। हे बि साईं वञी उन मेले जे भरिसां बीह रहिया। शाम थी, 5 रुपया जेके हिननि खे नसीब में हुया सो माण्हू ॾिना उन शींहं जे करे, जो शींहं ॾिसनि पिया, घुमनि पिया। शाम थी साईं उते मेलो लॻो त मलाखड़ो थियो शाम जो। त उहो जेको जंहिं खूहनि ते पैसा उछलाया, उन हिन खे चयो, चई यार ॻाल्हि ॿुधो, चई कहिड़ी, यार थोरी घणी मल्ह मां ॼाणंदो आहियां, जे तूं मूंखे इजाज़त ॾी त मां 2-3 हथ मल्ह जा कयां। चई वाह रे वाह, वारो कर भला, अॻे ई होॾो तूं फुरिजी आई, 3 खूहनि ते सभु पैसा फिटी करे आई, मन अलाह करे हिते को 5,000 मिलनि। चई हा हा रखो अलाह ते, मां मल्ह मिड़े सुठो आहियां। साईं हिन छा कयो, जवान जे पुट
खमीस लाइ मैदान में लही पियो चए बा मां फलाणे मुल्क वियो आहियां मल ऐं जेको आहे सो मूंसां केरु जवान भली मल विड़े अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वड़िया भाग साईं मालिक जो शान अहिड़ो ही पहलवान हुयो हिनखे जोतड़ी का हुई को मल बि ॼाणंदो हो हे जो पहिरें ॾींहुं हुन मलाखड़े में साईं मल मिलियो जेको मल हिन सां संदरो हुजे तंहिंखे मल संदरे में हथ विझी मरोटो हुजे त गोॾा वञी खोड़े अचे हिनखे साईं पैसा पवनि सॼो ॾींहुं साईं मलाखड़े में पहिरें ॾींहुं मलाखड़ा सभु हिन मल मारिया ॾाढा हिनखे 5 रुपया पैसा पिया ॾाढो सुकून थियो ॿिन्ही ॼणनि ॾाढा नगर पाणी करे होटलुनि तां वॾा कंबल वठी रत ॾे हुन कंबलनि में सुम्ही पिया अड़ाई सुभाणे इनशाअल्लाह रब खे सुवाल आहे सुभाणे मलाखड़ो तूं विरजा अलाह कोन तोखे वरी इन वापार जा जेके न पैसा तूं फुराया आहीं एतिरा तोखे मिली वेंदा बाक़ी पोइ तूं असां तुंहिंजो असांजो हिसाबु ई न आहे पाण में हा हा था घबराए न पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी हाणे वापारीअ खे पियो चए उहो पहलवान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी ऐं हिते मल जेके बि अचनि था की हा सभिनी खे पटका न ॿधल बोसकी आया हा मूंखे पटको कोन्हे अरे घबराए न चुप करे तूं निंड कर सुबुह जो साझ हलंदा बाज़ार में 10 वाल तोखे पटको वठी ॾींदो इन्हनि जो नंढड़ो पटको तूं वॾो पटको ॿधी मेले में घुमजां इहो कमु भलो थियो सुबुह थियो साईं उहो जेको शींहनि वारो हुजे जो मालिक हुजे उहो हमरा वापारी हिनखे वठी वियो बाज़ार में 13-14 वाल हिनखे पटको वठी ॾिनई हिन छा कयो साईं जवान जे पुट जो हिकिड़ो वाल खन कपिड़े जो फाड़े ऐं उहो अलॻि रखी बाक़ी जेको आहे साईं हिन छा कयो सरकार यार ज़बरदस्त ॻाल्हि आहे इहा बाबा साईं हिन वाल खन कपिड़े जो फाड़े रखियो जंहिंमें पटको ॿधई साईं पटके खे हमेशह 2 तुरा हर कोई हणंदो आहे पर सरकार हिन छा कयो जो उहो जेको कपिड़ो फाड़े रखियईं 3 तुरो उहो हणी छॾी पटके खे साईं तुरा ॿधा 3 हाणे सुबुह जो मलाखड़ो बि थी वियो धाम धूम सां हे बि साईं 3 तुरा हणी अचे मलाखड़े में लथो मां ॾिठो हल भला जा पुट अब हे त ॿिया त पहलवान सभु पटका ॿधियूं वेठा आहिनि सभिनी खे 2-2 तुरा आहिनि हे त कल्ह बि मारे वियो आहे सभिनी खे अॼु वरी 3 तुरा ॿधी अचे निकितो अथव ऐं बादशाह बि वेठो आहे हुन जलसे में वज़ीर अमीर फ़क़ीर सभु पिया घुमनि वज़ीर चयो बादशाह खे हिन पहलवान खां पुछ त सही छा पुछांसि इहो एॾो पहलवान आहे तॾहिं उहो 3 तुरा हणी थो वटे घुमंदो कल्ह ॾिठई कोन सभिनी बटन पलनि खे घुमाए रहिया अथई चई बराबरि इहा ॻाल्हि सची आहे न वज़ीर साईं महिरबानी कर वरी बि पुछीसि कि हा पुछंदासीं सब्र कर अॼु मलाखड़ो विड़े पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं इहो बाबा महिमान करे मां पाण वटि रहाईंदुसि पोइ पुछंदासीं पिया ॻाल्हियूं साईं सरकार ॿिए ॾींहं ते बि हिन मल ॾाढा मारिया ॾाढो हिनखे इनाम पियो ॾाढो हे ख़ुशि थियो 3 ॾींहं ते बि साईं 3 ॾींहं मलाखड़े में पहलवान मारे झोरे छॾियईं सुभान अल्लाह साईं ॾाढो बादशाह जो राज़ थी वियो हिन ते बादशाह जो ॾाढो राज़ थी वियो यार सदाईं मां सालों साल मलाखड़ो हणाईंदो आहियां हेड़ो पहलवान न को ॾिठ में न को कॾहिं ॿुध में हे पाणे ॼणे मुंहिंजे आयो मल में अॼा हाणे वज़ीर खे ॼाणे तूं हिन पहलवान खे वञी चओ बादशाह तो घुराए थी मलाखड़ो अॼु ख़तमु थी वियो मेलो बि पटबो बादशाह तोखे महिमानी ॾिनी आहे सो तूं अॼु बाबा राति बादशाह जी दावत खाइण ईंदी राति ठीकु आहे मां हिकिड़ो न आहियां मूंसां ॿियो बि आहे ऐं मूंसां जानवर बि साण आहिनि उन्हनि जो बि खाधो मां वठंदो आहियां हा उहो बादशाह माण्हू आहे चरिया हुनखे कहिड़ी परवाह तव्हां अचो त सही वज़ीर साईं मोटी वियो बादशाह ॾे
बादशाह खे चईसि हुन हमरा जो असां 2 हमरा आहियूं ऐं ॿिया जानवर बि असां साण आहिनि। चई छा छा अथनि? चई हिकिड़ो शींहुं आहे, हिकिड़ी ॿकरी आहे, हिकिड़ो सहो आहे, हिकिड़ो गिदड़ अथनि। चई भई हे वॾा के पहलवान, वाह जा पहलवान, अड़ा वारो अलाए छो अञा देरि कनि आया कोन, कचहरी इंतज़ार में वेठी आहे। हुन बि साईं 3 तुरा पटके जा आहियां। हाणे उहो तुरनि वारो अॻियमी, उन जे पोयों उहो हमरा, उन जे पोयों शींहुं, वरी उन जे पोयों गिदड़, या लांढ कयूं अचनि पिया परे खां। मां त वञ भणा जा पुट साईं, हे त पहलवान, पर हो बि को पहलवान आहे जेको पोयूं अथसि। वरी साईं कोई शींहुं जेको आहे उहो त अञा वधीक पहलवान। चई भाई चाचल ई शींहनि जा आहिनि, हिननि खे खीर को शींहनि जो पीतल आहे। हाणे चुप कयो, अचनि खेर कचहरीअ में। अला अचे सलाम कनि बादशाह जो, भाकुर पाए बादशाह सां मिला। सॼी कचहरी हुननि सां मिली ॾाढो सुठे नमूने सां। अड़ा वेहो वेहो, हीअ खट तव्हांजी आहे, पहलवान जी खट आहे, अड़ा तुंहिंजी खट आहे। अड़ा हेॾो जानवर खणी रिलियूं विछाइनि, अड़ा हिन रिलियुनि ते जानवर तव्हांजा वेहनि। अड़ा हाणे जेको आहे सो हे गोश्त आंदो अथऊं तव्हांजे जानवरनि जे खाधे लाइ। हीअ ॿकरीअ लाइ लूसण आंदो अथऊं चणा मटर। अड़ा हे ॿकरी खाए? यार हा ईअं त ज़रूरु थींदो न, असां ड्रॉ ते खाऊं, असांजा जानवर बुख ते थोरे ई हूंदा। न न बाबा, तव्हां पहलवान हे ॿचियूं खीर जूं तुंहिंजे लाइ, ॿचियूं तुंहिंजे लाइ, मानियूं गोश्त सभु कुझु पिया अथव, खाओ। खाधनि। हाणे साईं कचहरी हले पई। वज़ीर फिरी फिरी अचे बादशाह खे चए साईं, मूं जेको तोखे अर्ज़ु कयो हो, इहो पहलवान खां पुछ त सही, 3 तुरा छो हुया आहिनि? वरी अरे बाबा हुनजी मर्ज़ी आहे न, 3 तुरा न हणे खणी 6 हणी, तूं छो थो मूंखे चवईं? वज़ीर खे चए। वज़ीर त साईं इहा ॻाल्हि का रखियल आहे मां, तूं हुनखे चओ। नेठि साईं केॾी महिल टाइम मिलियो बादशाह खे, हुन पहलवान खे कढी वियो ॿाहिरि। चई यार ॻाल्हि ॿुधो। चई कहिड़ी? वज़ीर मुंहिंजो मथो खाई वियो आहे। त हिन पहलवान खां पुछियो 3 तुरा छो हुया नी पटके खे? चई साईं हा। वज़ीर पंहिंजी जाइ ते सचो आहे। चई साईं हिकिड़ो तुरो इहो हयो अथमि त मूंखे पंहिंजी जान ते ताक़त आहे, मूंखे केरु बि मल में कोन मारींदो, ॾिठई पाण। चई हा साईं बराबरि सही ॻाल्हि आहे। ॿियो तुरो हयो अथमि त साईं मूंखे थोरी घणी पंहिंजी ॿनीअ जो टुकड़ो बि आहे पोइ, चई उहा बि ताक़त आहे। चई बराबरि सही ॻाल्हि आहे। 3 तुरो हयो अथमि। 3 तुरो छो हयो अथई? चई 3 तुरो हयो अथमि साईं मूंखे पंहिंजी ज़ाल ते पक आहे, वाह वाह, तॾहिं 3 तुरो हयो अथमि। सुभान अल्लाह। आया मोटी। वज़ीर साईं बादशाह खे चयो साईं इहा ॻाल्हि पुछियोसि? चई हा हा पुछो त मां, चुप करे वेह। ॿाहिरि कढी बादशाह वज़ीर खे ॿुधायो। चए थो त हिकिड़ो तुरो उहो आहे जेको मूंखे पंहिंजी जान ते ताक़त आहे। ॿियो तुरो हयो अथमि साईं मूंखे पंहिंजो ॿनीअ जो टुकड़ो बि आहे पोइ, चई 3 तुरो जेको हयो अथमि साईं मूंखे पंहिंजी ज़ाल ते बि पक आहे। त वज़ीर चयो साईं जेको ज़ाल ते पक थो रखे इहो मुड़ुसु न चइबो। बादशाह चयो बस चरियो न थी, हर ई माण्हू हिकु अहिड़ा दुनिया में न हूंदा आहिनि, के इज़त वारा बि हूंदा आहिनि। हुनजो पंहिंजो बराबरि पंहिंजो भरोसो आहे पंहिंजी घरवारीअ ते, ईअं थोरी आहे। चई न साईं मूंखे तूं लख रुपया ॾे, मां हिन जी माईअ खे वेंदो ॾिसी वाइसी अचे पार पता ॾे। अरे भला हे छा थो चए? अरे पहलवान? चई जी। चई वज़ीर मुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी पियो आहे। पहलवान चए साईं हिनखे लख खां 2 लख ॾे, जे हे कुझु कामयाबी करे आयो मुंहिंजे मुल्क ते त मां 3 तुरा हिते हेठि फिटी कंदुसि, मूंखे फांसी चाढ़िजो। हाणे से शर्त लॻी वियो, अरे वज़ीर तोखे मां 2 लख ॾियां थो, जे हिन जे ज़ाल सां तूं उते ॻाल्हाए ॿोलाए न आहे त पोइ मां तोखे फांसी ॾींदुसि। चइसि मूंखे क़बूल आहे। हाणे शर्त लॻी वियो,
2 लख वज़ीर वठी घोड़े ते चढ़ी खंडो आ करे हकींदो माणींदो पुछा कंदो अॼु हिनखे 10 रुपयो लायो पहलवान जेको हुते मल विड़ियो आहे इन जो ही ॻोठ आहे ही घर अथसि हाणे हिनखे 2 लख घर हुजनि खीसे में ॾाढो हिनजे हवेलीअ खे फिरियो ॾाढो हिन जे ॻोठ खे फिरियो पर हिनखे किथां बि चारो न मिलियो जो हुनजे माईअ जो रुॻी मुंहुं ॾिसे बेवस थी पियो हिन चयो यार पहलवान जी बि असां ॻाल्हि इहा बराबरि सची आहे सुभान अल्लाह मां कीअं हिन जाइ ते पहुचंदुसि हिन सां घुमी फिरी ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो झोपड़ी ठही पई हुजे उते हिकिड़ी पोड़ी माई वेठी हुजे वञी उन जो महिमान थियो पोड़ीअ चयसि बाबा तूं मुंहिंजो महिमान थी भली पर मूं वटि कुझु बि कोन्हे मां तोखे छा खाराईंदसि चई मां तूं घबराए न मां फलाणे मुल्क जो बादशाह आहियां मूं वटि एतिरो पैसो आहे साण खुर्जियूं भरियूं पियूं आहिनि अचे वठि 10,000 वञी मच्छी तच्छी वठी आ बात भाॼी चाढ़ तूं बि खा मां बि खां पोड़ी वई ॾाढा कोड़ा पला वठी आई राति में भाॼियूं तयारु कई मानियूं तयारु कई ॾाढा खाइण पीअण थिया 2 ॾींहं गुज़रिया वज़ीर चयसि हिते हिकिड़ो पहलवान आहे फलाणो नालो अथसि सो उन जो माण्हू मूंखे खपे त पोड़ीअ चयसि बाबा इहा ॻाल्हि क़यामत ताईं न थींदी न को थींदी न को थियण जहिड़ी आहे उहो पहलवान जेको आहे वॾो इज़त वारो माण्हू आहे ऐं पहलवान आहे ऐं ज़मींदार माण्हू आहे असांजे मुल्क में हुनखे कंहिं शइ जी तलब न आहे त उहा ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थी इहा कतई बि कान थींदी खणी तूं 50 लख ख़र्च कर हाणे साईं वज़ीर मजबूर थी पियो पोइ हिते फांसीअ जा शर्त लॻा पिया आहिनि हाणे पोड़ीअ खे चई सिर्फ़ु हुनजे मुंहं जी जा हुनजे कंहिं जान जी निशानी मूंखे वठी आणे ॾे त बि भलो थी पवंदो पोड़ीअ चयसि हा इहो कमु थी सघंदो चयोमांइ 10,000 वठि महिरबानी करे हुनजे जान जी का निशानी मूंखे वठी आणे ॾे पोड़ी जो साईं उन पहलवान जो घर वई उनजे पहलवान जे घर सां भाईअ सां कचहरी पई करे साईं हिन जाइ ते निड़ीअ में हुनखे 4 आने जेतिरो कारो टिको हुजे माईअ खे हिते निड़ीअ में उहो ॾिसी आई वज़ीर वटि वज़ीर खे चई त जेको आहे पहलवान जी जेका ज़ाल आहे चई हा चई इन ॻीचीअ में साम्हूं ई साम्हूं 4 आने जेतिरो कारो टिको अथसि इहा निशानी मां तोखे वॾे हिसाब सां वठी आणे ॾिनी आहे बाक़ी ॿियो कुझु कोन हुयो चयोमांसि बसि इहा निशानी मिली वाह थी वई चढ़ी पियो घोड़े ते ऐं खणी पोयां पेर कई दिलि में ख़्यालु कई त हाणे हूअं त वञी मां फांसीअ चढ़ां पर हाणे हीअ ॻाल्हि कंदो जे पहलवान खे लॻी दिलि सां त पहलवान पटको लाहे उछलाईंदो ड्रागन पोइ ॾींदासीं पहलवान खे फांसी पर मां पंहिंजी जान त बचायां पहलवान त पंहिंजी जाइ ते सचो आहे हाणे साईं जंहिंमहिल पहुतो हुते त बादशाह पुछियो कर ख़बर वज़ीर तूं छा करे आई चईंसि मां हिन जी ज़ाल ॾिसी आयुसि कचहरियूं करे आयुसि पुछीसि साम्हूं वेठो रेर चयो मूंखे ज़ाल ते नाज़ आहे साम्हूं वेठो आहे पुछीसि त तुंहिंजे ज़ाल खे साम्हूं ई साम्हूं निर्घटकों हेठों निड़ीअ में 4 आने जेतिरो कारो टिको आहे इहा ॻाल्हि ॿुधी त पहलवान साईं छा कयो जो पटको लाहे खणी ड्राग में उछलाई बादशाह खे चई सचो वज़ीर सची वज़ीर जी ॻाल्हि मां मारियुसि वज़ीर मूंखे मारे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे भले मूंखे फांसीअ चढ़ायो साईं बादशाह जो हुकुम थियो शर्त रखियल हुजे फांसी घाट वटि ॾिजी साईं बहरहाल इहा ॻाल्हि पहलवान जे फांसीअ जी हुनखे ख़बर पई इहा ॻाल्हि फिरंदे गिरंदे सिधो हुन पहलवान जे घर बि पहुची वञी पहलवान जे घर वारीअ साईं इहा ख़बर ॿुधी बानीअ खे चई बानी चई जी चई वारो कर घोड़ो तयारु कर चई छो चई मुंहिंजो मुड़ुसु फलाणे बादशाह जे बादशाहीअ में सुभाणे फांसीअ चढ़णु छा अथऊं जे हिन ॻाल्हि अथऊं हीअ ॻाल्हि थी मां ॿुधां
बराबरि मूंखे निशानी चई आहे उहो माण्हू ई न ॾिठो आहे जेको मूं वटि पहुतो आहे। चढ़ घोड़े ते चढ़ी पियूं ॿई ॼणियूं घोड़े ते हकले हकले वञी बादशाह जो ने बादशाहीअ में पुॻियूं। हाणे साईं सुबुह थियो साईं फांसी घाट तयारु लॻो पियो आहे पहलवान फांसीअ ते वठियूं अचनि पिया। साईं चया जुमन उन मुल्क में उन जुए में ख़लक़ूं आयूं ॾिसण मर्द त आया पर हज़ारनि जे तइदाद में मायूं बि निकिरी आयूं। साईं हिकिड़े क़िस्म जो मेलो थी वियो जवान फांसीअ पियो चढ़े जॾहिं जो फांसीअ ते चढ़ी ऐं उते बीठो हुनखे घटि विझनि ॻीचीअ में त हिकु मायूं हज़ारे बीठियूं। हिकु माई ऐलान कयो आवाज़ ॾिनी। कहिड़ो आवाज़ ॾिनी त अड़े बादशाह चई जी बाबा कहिड़ी बि माई आहीं तोखे मां वंदी थो ॾियां हुकुम कर तूं छा थी ॻाल्हाइणु चाहीं। की मां इहो ॻाल्हाइण थी चाहियां त इन पहलवान खे फांसी तूं छो थो ॾीं। चई हा हीउ असांजो शर्त रखियल हो जंहिंमें वज़ीर उहो शर्त पूरो करे आयो आहे। हाणे जेको आहे सो इन पहलवान खे असां फांसी था ॾियूं न जहिड़ो हूंदो न रापोटे फोटी मुल्क ते वेंदो। चई साईं सब्र कर मतां इन पहलवान खे फांसी ॾिनी अथई। सुभान अल्लाह। चई छो चई हिन ॻाल्हि में वॾो राज़ रखियल आहे। कहिड़ो चईसीं हाणे ॻाल्हि ॿुध पहलवान जी ज़ाल में मौजूदु आहे। इन वज़ीर खे चओ जे वज़ीर उहा ॾिसी आयो आहे उन सां कचहरी करे आयो आहे त उहो तूं वज़ीर खे चओ त इन मायने में ॻोल्हे पहलवान वारी माईअ खे बांह मथि विझी ॿाहिरि कढ त पोइ इनाम। सुभान अल्लाह। जे न त पोइ वज़ीर कूड़ो आहे। बादशाह चयो बराबरि सची ॻाल्हि आहे। वज़ीर चई ॿुधी वियो ॻोल्ह वञी त इन पहलवान जी माई वठई इन मायने में। हाणे इहा माई ॻोल्हे ऐं जेको आहे तूं ॿाहिरि पधरे ते वठी अचु त तूं सचो ई न त तूं कूड़ो हुई। हाणे साईं वज़ीर जो दिमाग़ छा नाडाना थी वियो। भणा जा पुट वाकई भणा हे त वॾी ॻाल्हि थी मूं त माई त उहा ॾिठी त कान ई। हाणे मायुनि जूं निड़ियूं सभिनि जूं ढकियूं पियूं आहिनि हुनजो मूं मुंहुं ॾिठो हुजे त मां सुञाणा न मूं त ॾिठी अखियुनि सां कान ई। वज़ीर चयो साईं बादशाह इहा अलाए कंहिंजी माई आहे जेका पठी हर भरो हवालु कंदी वठे ऐं उहा वरी पहलवान जी माई वरी हिते कीअं ईंदी साईं। बादशाह चयोसि तूं उते वञी निकिते भई उहा माई त कीअं न आई हूंदी जंहिंजो मुड़ुसु थो फांसीअ चढ़े वञी ॾिसी आहे। वज़ीर वियो मोटी आयो चई न वरी बि वञ। वरी वियो वरी हुन माईअ ऐलान कयो कंहिं ॿीअ माईअ खे चई त हाणे तूं चओ त इहो वरी ॾिसे वरी कंहिं ॿी मायुनि जो खाज वरी कंहिं टीं माईअ चयसि त बादशाह आख़िरी चकर चइसि अञा ॾिसी अचे। वरी साईं वज़ीर आयो ॾिसंदो अचे सभिनी खे ॾिसंदो अचे न साईं हिते त आहे ई कान हुजे त मां सुञाणा न। हाणे हुनजे ज़ाल ॻाल्हायो पहलवान जे चए बादशाह चए के जी बाबा चए हाणे हिन पहलवान जो घटि कढ इन खे चओ त तुंहिंजी ज़ाल जे हिते आई आहे त उनखे बांह मथि विझी ॿाहिरि कढ। हाणे जो हुनजो ॻैचीअ मां घटि कढियनि वाह पहलवान जो हेठि लही आयो। पहलवान जो सुञाती ॻाल्हाइण में त इहो ई मुंहिंजी ज़ाल आहे जेका ॻाल्हाए पई वञी बांह मथि विझई बांह मथि विझी ॿाहिरि मैदान ते कढी आयसि। बादशाह खे चयसि ज़ाल त मुंहिंजी ही आहे वज़ीर त न को ॾिठी आहे न को वज़ीर त मिड़ई का निशानी बराबरि अथसि पर जेकॾहिं कचहरी मुंहिंजी ज़ाल सां थियल हुजे हां त साम्हूं आम्हूं ॾिसे हा सुञाणे हा न सिधो साईं कूड़ पियो हणे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। बादशाह जो चाढ़ियो वज़ीर खे मथे अहिड़ो पहलवान जवान पियो माराई। हाणे तुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ फांसी आहे तुंहिंजो शर्त रखियल हो तो आहियो कूड़। वज़ीर जी दाल कान ॻरी अदा वज़ीर फांसीअ चढ़ी वियो। साईं वाह थी वई सॼे मेले में ताड़ियूं लॻी वियूं। वरी हुनखे पटको ॾिननि ॾाढो हुनखे धोराए इस्त्रियूं कराए पटको ॾिननि
टे तुरा हाणे बादशाह जे ओटाक में भरी वेही रहियो। हाणे त बाबा बादशाह अञा हिनखे वधि कयो भाई। हाणे साईं बादशाह जो राज़ थी वियो उन पहलवान ते। उन बादशाह छा कयो, उन पहलवान जे माईअ खे हिकिड़ो घरु ॾिनई, बाबा तुंहिंजी रहाश ऐसी हिते आहे, जेसीं ताईं असां पाण में कचहरियूं कंदासीं, पोइ जॾहिं तुंहिंजो मुड़ुसु हितां मूंखां मोकिलाए निकिरंदो तोखे पंहिंजो वठियूं पंहिंजे मुल्क ते हलंदो। हालां पहलवान बादशाह सां कचहरी पतो करे, कॾहिं बादशाह जो पहलवान जे मथां वॾो राज़ थी वियो। हिकिड़ी राति कचहरीअ कंदे कंदे बादशाह चयसि, अड़े पहलवान हिकिड़ो ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो तोसां वॾो कुर्ब थी वियो आहे ऐं वॾो प्यारु थी वियो आहे ऐं तूं पहलवान बि आहीं ऐं सचो माण्हू बि आहीं। ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो अहिड़ो राज़ थी वियो आहे त मूं वटि वॾो धीउ वेठल आहे, जे उन सां तूं निकाह करीं त मां तोखे उहा पाइणां। त पहलवान दिलि में ख़्यालु कयो, भला हिकिड़ी मुंहिंजी अॻे ई आहे, ॿी जे बादशाह जी धीउ पणबुसि त वाह कमु थींदो, असांखे सभु वापार लॻी वेंदा ऐं उमेदूं बि सभु पूरियूं थी वेंदियूं। जेके न पोइ हिते मां पैसा रखी आयो हुअसि खूह में, शायदि का उतां जी मूंखे दुआ आहे। साईं उन पहलवान हुन सां हा कई, ॾाढो साईं कमु भलो थी वियो। वनवाह में बादशाह पंहिंजी धीउ विहारी, साईं तारीख़ूं ॿधियूं, वॾा साईं जलसा, वॾियूं शादियूं, वॾा विहांव थिया। उन पहलवान सां उहा पंहिंजी धीउ परणाई। हाणे साईं उन बादशाह जो बादशाह जो बादशाह उहो पहलवान ॼण थी वियो। पर किसो खोटाणो इन जाइ ते साईं हो जेको ॿियो वापारी हिन सां गॾु हो, उन चयो दादा हाणे तूं त थिए बादशाह, हाणे मां आहियां वापार जे पोयों निकितल, यार जे मूं सां केरु वापारु करे त मां उन सां वापारु कयां। त उन बादशाह चयसि, अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त पहलवान त मूं वटि उहो बि थी वियो बादशाह, बाक़ी तुंहिंजा जेके जानवर आहिनि तूं इन्हनि जी जेका बह करीं उहा तोखे रक़म मां थो ॾियां। सुभान अल्लाह। हिन जो साईं उहे जेके जानवर वरितल आहे सो मिसाल चइनि 62,00,000 जा हुया, तंहिंमें हुन जेको आहे बादशाह हिन खे 50 लख ॻणे ॾिना। अदा हिन जो बि खिसो गरम थी वियो। हाणे उहे चारई जानवर ॾिनई उन खे। हाणे जेको आहे सो पहलवान खे चई त न हाणे मां त मोटंदुसि पंहिंजे मुल्क ते, हाणे तूं छा थो चईं? चई त मां बि मोटंदुसि पंहिंजे मुल्क ते। हाणे पहलवान उन बादशाह खां मोकिलाए ऐं हिकिड़ीअ खां 2 ज़ालूं वठी घोड़नि ॿाहिरनि ते चढ़िया ऐं साईं वापसि अचनि पिया। हकिले 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 उन सॼे रयत खां मोकिलाए वॾे राज़ ख़ुशीअ सां निकिता उतां। हाणे मंज़िल में हलंदा अचनि, हलंदे हलंदे जेॾीमहिल उन खूहनि वारे मथां जाइ ते आयो त उते उन सां मिलियो हो। उते आया त हिक ॿिए खां मोकिलाइनि, अदा हाणे ख़बरूं चारूं खेर जूं, हिन जाइ ते मिलियासीं, 50 लख मुंहिंजे सहुरे बि तोखे बादशाह ॾिना आहिनि, यार 50 लख तोखे मां बि ॾियां थो। तुंहिंजो वापार बि भलो थी वियो ऐं मूं बि जेका तोंकल कई खूह में पैसा रखिया हुअमि, यार मूंखे बि भाॻ बराबरि भलो लॻो। छो जो खूह में इहो लिखियलु हो ॾाकणनि ते त जेको पैसा रखी मथे वेंदो त उन जे दिलि जा मतिलब पूरा थींदा। बराबरि थी विया। हाणे साईं ॿई मोकिलाए हिक ॿिए खां, हू जेको पहलवान हलियो पंहिंजे ॻोठु ऐं हे जेको आहे सो रखियो हिन पोइते आयो उन जाइ ते जिथे पाण में ॿाहिरि छिॻा। हाणे उहो भाउ बि त हिन जो बादशाह वञी थियो न साईं, न्याणू थियो वञी बादशाह जो। हकिले जंहिंमहिल उन रस्ते ते आयो त 2 रातियूं 3 रातियूं साईं उन जाइ ते इंतज़ारु कयईं, पर भाउ हिन जो अञा वापसि न पियो अचे। तंहिंजे लाइ साईं वरी उहो रस्तो खणी न वठो, हाणे यार भाउ जे पोयों वञा। हकिले हकिले साईं उहो रस्तो कंहिं बादशाह जे बादशाहीअ वञी खुटो, हिन बि वञी उते सलाम कयो। दिलि में उहो बादशाह हिन सां मिलियो, बादशाह रयत मिलियो, सभु हिन खे भाकुरे पाए मिलिया। पर ॾिसनि त सुभान अल्लाह, यार जहिड़ो बादशाह जो न्याणू हिते कयो असीं बादशाह कयो आहे न्याणू, कि हा कि हे बि उन जहिड़ो आहे।
फिर हुन बारो कयो बादशाह जे न्याणे खे ॿुधायो त हिन महिमान सां मिले अचे, ईअं न हुजे त मथां हे हुनजो भाउ हुजे। सुभान अल्लाह। तेसीं ताईं हुननि माण्हुनि वज़ीर खे भॼायो, वञी बादशाह खे हवेलीअ ते ॿुधायनि त बादशाह सलामत हिकिड़ो महिमान आयो आहे। बादशाह वॾो बि उन सां वेठो आहे, कचहरी लॻी पई आहे, पर आहे सफ़ा तो जहिड़ो। के बाबा हाज़ुर हलूं था। साईं जेको आहे बादशाह निकिरी पियो, अचे ॾिसे सुभान अल्लाह त दिलि में ख़्यालु कई, हुननि खे चई वाह हे त मुंहिंजो भाउ आहे। साईं ॾाढा भाकुर पाए मिलिया, हिक ॿिए खे चुमियूं ॾिननि। अदा हाणे जेको आहे सो अलाह तोखे ख़ुशि कंदो। हाणे हिन जाइ ते त मां त जेको आहे सो बादशाह जी धीउ सां शादी कई आहे। अदा हाणे बादशाह जी धीउ सां तूं शादी कई आहे, हाणे मां बि जेको आहे पंहिंजो वापारु करे ऐं हेतिरा नोट कमायो आहे। वरी हाणे असां पोइते जेके पंहिंजा बच्चा ग़रीब छॾे आया आहियूं, उन्हनि जी बि का पर घोर कयूं। की हा दा मां बि बादशाह खां मोकिलायां थो, हाणे जेको आहे अधु राज जो अधु भाग जो मां बि वठां थो, हलूं था पोइते। ऐं हुन बि बादशाह खां मोकिलाए अधु राज जो अधु भाग जो साईं मुंहिंजा वठी, ऐं साईं घोड़नि ॿहिड़नि ते उन भाउ खे बि घोड़ो भलो सिंगारियईं, ऐं पाण बि पंहिंजी ज़ाल बि वठईं, ऐं उहे जानवर बि पंहिंजा साॻाई वरी मोटाईं पोइते। मां पंहिंजा जानवर मुंहिंजा शौक़ु जहिड़ा आहिनि, सभिनी खे ॻीचनि में चढ़ियूं ॿधियूं पियूं आहिनि। मां बाबा बादशाह खे धारींदुसि वञी पंहिंजा। बादशाह बाबा या तुंहिंजी अमानत भली पाया वठियूं आहिनि। उहे साईं चारई जानवर वठी, ख़ल्क़ रयत वठी, ज़ाल पंहिंजी वठी, भाउ वठी, सिधो अचे पंहिंजे ग़रीबनि कखनि में सलाम कयईं। अचे पंहिंजनि घराननि सां मिलिया, सभिनी खे चइनि वाह हाणे अमर खे पंहिंजी पेरे पिया, अमां तुंहिंजी दुआ सां असां हेॾो वापारु करे आया आहियूं, हाणे ॾिस भला त छा न आहे असां वटि। चई अबा हाणे त तव्हां बादशाह बणिजी विया हो। चई अमां वापारु अहिड़ी शइ अथई, उन वापार जे असां पोयूं निकितासीं, असांजो तुंहिंजी दुआ सां एॾो भाॻु लॻो, असां सभु वापार करे हेॾी मिल्कियत आंदी अथई। हीअ मां ज़ाल बि परिणियो आहे, बादशाह जी धीउ अथई, अॾे बि ॾाढो कमायो आहे ने मुंहिंजो वापारु, मुंहिंजो किरोड़ सवा माल अथसि पंहिंजे खीसे में। चई हा बा ॾाढो भलो थियो, भली आयो जी आयो। अॾा हुन बचनि सां ॾाढो वक़्तु गुज़ारण लॻा, ॾाढो बादशाह अची विया, ॾाढो हिननि जो वक़्तु सुठो पियो गुज़रे। अलाह कंदो सॼी संगत जो वक़्तु सुठो गुज़रंदो।